लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। लोग मगन सब जोग ही, जोग जाए बिन छेम। त्यों तुलसी के भागवत, राम प्रेम बिन नेम। हिन जो मतलब आहे जेके वस्तु प्राप्त कोन आहिनि उनखे प्राप्त करण लाइ उन जे पुठियां लॻिया पिया आहिनि, पर प्राप्त वस्तु खे संभाले कोन था रखनि। ईअं ई तुलसीदास जी चवनि था, भगवान राम ऐं भगवान झूलेलाल सां प्रेम बिना सभु नियम बेकार आहिनि। 24 सवाल जो सही जवाब आहे ए। परमानंद जे मल्लाह जो नालो ताहिर हो। सवाल 25। बेड़ी भंवर में फसण वक़्तु परमानंद ऐं ताहिर कंहिंखे पुकारियो? ए आसे पासे जे माण्हुनि खे, बी किनारे जे माण्हुनि खे, सी लाल साईंअ खे, डी संत पुगर राय खे। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि।